सुठी नारो छो न थो नारे तकबीर नारे तकबीर इमाम जी जे कुरान अन्या ठी गाल तो करे कुरान ॿुधंदो वियो अमल कंदो वियो असां 70 साल थिया आहिनि कंडारे जलसा ॿुधंदे सादा लाटू सादा चुग जलसे ते वई हा पोइ 2:30 बजे मुझुम थचो निकिरी वई जलसे जो फ़ाइदो इमाम जी जे कुरान अन्या ठी गाल तो करे छा तो चए जे कुरान तो चए वल्लाह युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह चङाई करण वारनि सां प्यार तो करे ihsan करण वारनि सां प्यार मुंहिंजो मौला हसन फरमायो मां तोखे ख़ुदा जे नाले ते आज़ाद करे छो न था जो सुना इमाम हसन हुसैन मस्जिद में आया ॾिठो त पोड़ो आहे वॾो ग़लति थो करे चवंदा सो त चिणी पवंदो छो त पोड़नि में कावड़ फीड थियल माइन में रोअण फीड थियल अल्लाह ज़ाल रोए न टके जा परेशान न थी सखर मां नमाज़ पे पढ़ी ॿिए पोड़े मुंहिंजे भरिसां नमाज़ पढ़ी पर कंप्यूटर थी पढ़े मुझे चाचा रेल जी टिकट वतल थी हेडी तकड़ी नमाज जे तू कल मुलो जो मुझे 40 साल थियाने एड़ी पढ़ मस्जिद में आया है नंढड़ा हजरत इमाम हसन हुसैन ॾिठो त पोड़ो वज़ू ग़लत तो करे चवंदा सो त चिड़ी पवंदो जे पो चाहे टल था कयूं टल पोड़ो बि समझी वने कावड़ जो बि न ता चवंदा आहियो न लठ बि बचे ना बि मरे असांजो साईं हाले जी वारो चवंदो आहे नाग मरे तो लठ बचे या न बचे धड़पड़ो आने जो ये नाग जे नासन मां नसी निकरी मतलब ये आस्ती लठ न बचे जैसे सही का जाए के खाई भाई नंढड़ा इमाम हसन हुसैन उन पोड़े के चऊं चाचा असां जो फैसलो कर साथियो जे मां तो जवाब दो मां सही अता तो जे वदो मां सही तो 4 ॾींहं वॾो आ तो जे अच्छी दाढ़ी आ असां ता वदो कयो तो निस्बत वदो सही करे के एरी तो दिस समझाइण जो हिते मुलो जीथरी खयूं बीठो आ जे कयो वज़ू शुरू क्यों उहे बच्चा पिया वज़ू कनि जिनखे मिठे मोहम्मद पाण सेखारियो छो न था जो सुभान अल्लाह तॾहिं मुंहिंजो मौला हुसैन त फरमाए मां काइनात में अखि पटी न 3 शयूं ॾिठमि अबे अलीअ खे नमाज़ पढ़ंदे नाने नबीअ खे सजदा कंदे अम्मा साहिर खे मुसल्ले ते मौला जो क़ुरान राजा न था चओ मौला अलीअ जा मुरीद वई ख़बर कयो जे कयो वज़ू शुरू क्यों वज़ू करे बस क्यों पोड़े जे अखियुनि मां ॻोड़ा वही विया रोई पियो चई तव्हां ॿई सही था कयो मां ग़लति थो कयां या असांखे सम्झाइणो ई तोखे पढ़ो इहो मारण वारो केरु आहे और मुझ में महाबाद अचे बचाइण वारो केरु आहे पोइ असांजे कंजार में छा चवंदा आहिनि टिकुंडी होटल तां विस्पे मोटरसाइकिल किरी पई शुक्र जो ट्रक कान हुई त पोड़ो छा थो चए मारण वारे खां बचाइण वारो वेठो हे मूंखे बेल चो वञे मां न पोड़े माना मारण वारो अलॻि आहे बचाइण वारो अलॻि आहे बस कर त संदुलियूं न ठोकियां कुरान छा तो चए कुरान तो चए हुआ योजी मारण वारो भी उहो ई थव त बचाइण वारो भी उहो ई थव राजा नथा जो सुभान अल्लाह अॻु में मौला फज़ल रहमान जलसो कयो न कोचा खां अॻियां चमन उते एजेंट से रिपोर्ट ॾिनी त हेॾे नाचो तव्हां ते हमिलो थींदो मौलाना कहिड़ो जवाबु ॾिनो जे मौत हयाती अल्लाह जे वस में आहे भई यो तबलत करे गाय के सदा भई यो
डिजण वारा नाहन दिल भर जो बंदा आलम आज कुरान बुधाइण आया तई शिरक कुफर के दूर करे ईमान बचाइण आया कुरान पढ़ूं तो खबर पई न तो कुरान चवे छा जेका आयत माता जे सामो पढ़िया 21 सिपारे जे पहली आई रब सोचे इन में टे नसीहतों उतलो माऊहिया सोहना वो कुरान पढ़ जे को मारे पथो मोहम्मद ते अरशद नाज़िल की असा के मुराद अली शाह जे बारन के गायन सिखाए आने दबियो वरी यो ही कंध में लगा और असांजो नबी थो जो बच्चन के टे कम सिखायो सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मज़ो न है ॾाढा मदीने वाले जा आशिक ॾाढा जो सुभान अॼु फुल पेके तने तो मानी न खाती अल्लाह कहां भी कौन खा दिया ताना गड्ढा हुजूर ने फरमाया औलाद के जिन किस्मन जो खता बार जम्मे ना तभी टे कम कयो सजे कने में बांग खबे कने में तकबीर नालो अल्लाह ऐ गालाण शुरू करे तो कलमो पको करे असाने ते कराची हैदराबाद आने पहिरियों बार तो जमे ना मायूं खाई न थियूं क्या छो मुंहिंजी सेटिंग ख़राब थी हलड़ी मासी चपरा मुझसे खां पुछनि होशियार वञी तो निपल ऐं फीटर तो वठो अचे बकीअ जो खीर विझी बोतल में नंढड़े ॿार खे जे ॼमण जा फीटर पे तो यो पियो के पटका ॿधाई वो भगा बीटा फरीला तावीज़ लिखी रे छोकरे के नीचे में बंदा तावीज़ न बदो देख जो कीन बते जमन सा तो छोकरे जो दिमाग खराब जने मुझे मौला हसन जाओ सुभान अल्लाह जो गाल पेश किया मज़ो ही ना है राजा जोर सा मौला अली जे बच्चे के मैयत हम करे सुना